मां सेखारींदी आई आहियां तव्हांखे इफिसियो 1:17-19 सां हिकु हफ़्ते जिते पौलुस प्रार्थना कई हुई, गिरजे में वञी करे रोशनी हासिल कई ऐं ज्ञान मिलियसि पंहिंजे बुलावे जी आशा जो, पंहिंजी विरासत जो जेको मसीह में हुई। ऐं पोइ वॾे दुख जी ॻाल्हि आहे त असां वटि जेको हूंदो आहे पर तव्हांखे ख़बर न आहे, जंहिंजे बारे में सुञाणींदा न आहियो ऐं तव्हांखे ज़रूरतमंद हूंदा आहिनि उनखे ॾेई न सघंदा। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त मसीह जे तौर ते असां अक्सर ईअं कंदा रहंदा आहियूं, जंहिंजे करे असांखे जाम दुख थींदो आहे ऐं पोइ जीवन जी कुर्सी वठण जी कोशिशि कंदा आहियूं जंहिंमें असां वेठल हूंदा आहियूं। मां हिकु मिसाल तौर ते तव्हांखे इहो ॿुधायां थी, जेकी सचाई आहे मां तव्हांखे ॿुधायां थी। परमात्मा सां धर्मी थी रहो ऐं अॻियां वधो, उहो तव्हां सां गॾु आहे ऐं उहो चाहे थो तव्हां सुठी ॻाल्हियूं सिखो ऐं स्वाभाविक रूप सां तव्हां इहो ॾिसी सघो, व्यवहार कयो साम्हूं वारे सां, कोशिशि कंदा अचो, उहो साबित कयो ऐं उहो करे थो। ऐं जंहिं महिल तव्हां कुझु कोशिशि कंदा आहियो कुझु करण जी ऐं तव्हां साबित कंदा आहियो त तव्हां इहो करे रहिया आहियो ऐं तव्हां उते फासी वेंदा आहियो शरीर जे कमनि जे चक्रव्यूह में। पहिरें सिखणो आहे तव्हांखे मसीह में तव्हां छा आहियो, तव्हांजी विरासत छा आहे। प्रभु तव्हां सां इन करे न वधीक प्यार थो करे छाकाणि त तव्हां सुठा कमु कयो, तव्हांखे इन करे सुठा कमु करणा आहिनि छो त उहो तव्हां सां पहिरियों प्यार करे थो ऐं उन जी भलाई ऐं महानता जे बदिले में तव्हां लाइ जेतिरो पॉसिबल थिए तव्हां उहो मदद कयो, परमात्मा खां पाण प्यार वठो ऐं ॾियो। त ज़रूरी आहे त मुंहिंजो मतिलबु आहे, मां चाहियां थी तव्हां अहिड़ियूं जाम ॻाल्हियूं थी सघंदियूं आहिनि, जाम ज़रूरी आहिनि, जाम ज़रूरी आहिनि, बेहद ज़रूरी आहिनि। असां मसीह में छा आहियूं, असांजी विरासत छा आहे। हिन में घणा माण्हू मञींदा आहिनि उन जा ॿार हुजनि, जॾहिं हू मरंदा ऐं उन्हनि हिकु वसियत छॾी हूंदी त ॿार उन वसियत जी जांच पड़ताल कंदा। मुंहिंजो मतिलबु बारीकीअ सां जांच पड़ताल कंदा, इहो ॼाणण लाइ उन्हनि जे लाइ छा आहे। अगरि तव्हां मां कंहिंजो कंहिं वकील जो नोटिस मिलंदव कि फलाणो फलाणो वसियत शामिलु कयो आहे, तव्हां हर हाल में हुते वेंदा ऐं जिते वसियत पई आहे ऐं तव्हां ॼाणींदा त तव्हां वटि छा मिलियो आहे ऐं तव्हांखे छा ॾिनो वियो आहे या कुझु छॾिजी न वञे। हाणे हिते बि बिल्कुलु साॻी हालति आहे। येशू कमु करे असां लाइ जाम कुझु कमाए रखियो आहे ऐं उहे जिते माता पिता कंदा आहिनि ऐं पोइ सभु पंहिंजे ॿारनि खे लाहींदा आहिनि, येशू पंहिंजे ॿारनि लाइ छॾियो आहे ऐं उहो गिरजे में वञी असांखे पढ़णी आहे ऐं हुते वञी करे उहा वसियत असां वटि हूंदी आहे। हिन करे पौलुस चयो, मां चाहियां थो त तव्हां पहिरें परमात्मा खे ॼाणो ऐं ख़्याल में उनखे सुञाणो जेको उहो चए थो तव्हांखे इहो करिणो आहे। येशू इन करे न मरियो छो त असांजो धर्म मिले असां में। तव्हां प्रभुअ सां ॻाल्हाए था सघो, उन जी ॿुधी रहिया आहियो, हू तव्हां सां ॻाल्हाईंदो। सर्वशक्तिमान प्रभु सां गॾु ॻाल्हि ॿोल कयो। असांखे सुञाणणु खपे पंहिंजी विरासत में असां छा आहियूं, शक्ति छा आहे असांजी मसीह जे द्वारा। हाणे मां तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कयां थी उन शयुनि जे बारे में जंहिंजी परमात्मा सां असां आशा था कयूं, उन विरासत जे अंश जे बारे में। ऐं अॼु मां यूहन्ना जे बारे में तव्हां सां ॻाल्हाइण थी चाहियां प्रतिकता जे लाइ। उहो असांखे सिर्फ़ु न ॾींदो आहे त जंहिंजी असांखे ज़रूरत आहे, पंहिंजे बिलनि जे भुगतान जी, रोटी ऐं ॿियनि शयुनि जी, बल्कि उहे बुनियादी तौर ते असां सभु ॾींदा आहिनि जंहिंजी असांखे ज़रूरत आहे, जेतिरी असांखे ज़रूरत आहे। असांखे सचपच पहिरें परमात्मा वटि वञण जी आदत विझणु घुरिजे, गिरजे में वञण जी आदत विझणु घुरिजे, पंहिंजी नौकरीअ ते निर्भर न थियणु घुरिजे, सेवा न मिलणु खपे, पैसनि ते निर्भर न थियणु घुरिजे त बल्कि परमात्मा ते थियणु घुरिजे। असां उन जा साफ़ साफ़ ॿुधायूं था जंहिंजी ज़रूरत आहे असांखे। मुंहिंजो तव्हां सहारो आहियो, तव्हां ते विश्वास आहे। मां ॼाणां थो त दुनिया रूप में बाक़ी अस्थिर आहे। मां ॼाणां थो त जाम माण्हू मिशिगन वासी, मोटर कार वारी हिते हुजण जे करे ऐं बाज़ार में मंदी हुजण जे करे, ख़ासि तौर ते धंधे में अक्सर ईअं ई थींदो आहे ऐं बाज़ार में मंदी हुजण जे करे ख़ासि तौर ते उन धंधे ते बुरो असरु थींदो आहे। मां ॼाणां थी तव्हां मां जाम माण्हू जल्दी अनुभव कयो आहे त अचानक कहिड़ी ग़ाइब थी वई आहे शइ। मूंखे विश्वास आहे त उहा शइ वापसि ईंदी, उहा तव्हां सां गॾु आहे ऐं उहो ज़रूरु चाहींदो त तव्हां अॻियां वधो। उहो सिर्फ़ु असांजूं आर्थिक ज़रूरतूं पूरी न कंदो आहे। मां अॼु तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी त उहो कीअं शक्ति ॾींदो आहे जंहिंजी असांखे ज़रूरत आहे हर शइ लाइ, जंहिं असांखे सामनो करिणो पवंदो आहे ऐं निपटणो। अगरि तव्हांजो कोई ॿार आहे जंहिंखे संभालणु जाम 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 मुश्किल आहे
ऐं शारीरिक आलस जे करे उहो तव्हांजो परेशान थी विया आहियो। उन ॻाल्हि जे करे हिकु कोशिशि कयो, तव्हां सचपच विश्वास आहे प्रभु उन माण्हूअ में करणु थो चाहे ऐं हालति बदिलणु थो चाहे। तव्हांखे ख़बर बि न हूंदी त कहिड़ी ॻाल्हि जे करे तव्हां निराश आहियो ऐं तव्हांखे शिकायतूं आहिनि, छो शिकायतूं आहिनि ऐं तव्हां वधीक ऐं तव्हां उन में ई रहो। इहा प्रभु जी इच्छा आहे त तव्हां उन में ई रहो, त पोइ पूरो विश्वास कयो त परमात्मा तव्हांखे ॾींदो, उहो ॻाल्हियूं ॾींदो ऐं क़ाबिलियत ॾींदो उनखे पूरी करण जी, ऐं तव्हांजी ज़रूरतूं पूरी थींदी। मां चयो उते ई रहण जी ऐं ख़ुशीअ जी रहण जी, हुते ई रहण जी ऐं ख़ुशीअ सां रहण जी। आमेन। हाणे जाम दफ़ा जॾहिं असां तव्हां सां जाम निराश वारियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, तव्हांजी इहा बुरी आदत थी सघंदी आहे त तव्हां उन उमेद कंदा आहियो त जेको तव्हां सां गॾु हमेशह हूंदो आहे। इन करे जेसिताईं मां थोरी वॾी थियमि, जॾहिं मां 20 जी थियमि, मां कोशिशि कई प्रभुअ सां पर्सनल रिश्तो ठाहिण जी, ऐं जीवन में मां इहो कयो, मुंहिंजे जीवन में मिलियो। जंहिंमहिल मां देव सां मिलियमि, मां जाम नकारात्मक हुयमि ऐं दुखी हूंदी हुयमि, जीअं तीअं करे छॾींदी हुयमि, वक़्तु गुज़ारींदी हुयमि। ऐं देव परमात्मा जो अनुग्रह हिकु शक्तिशाली मसीह हो, ज़िंदगी भर मसीह रहियो, ऐं हुन वक़्तु पवित्र आत्मा सां भरियल हो जॾहिं हू अड़नि जो हो ऐं प्रभु सां प्यारु कंदो हुयो। 26 ताईं थियो, तेसिताईं उहो शादी करण जी इच्छा हुयसि ऐं हुनखे लॻो, ऐं हिन करे जाम सक्रिय ॻाल्हि थियूं हुयूं। उहो उन प्रार्थना कई हुई हुनखे अहिड़ी ज़ाल मिले जेकी हुन जी ज़रूरी हुजे ऐं उन लाइ अहिड़ी काई मदद ज़रूरत हुजे। ऐं पोइ हिन करे असांजो प्यारु हिकु 5 मुलाक़ातुनि में पोइ शादी करे छॾी। मां हुनजो मशवरो न ॾींदमि, चाहे असां उहो कयूं हुजूं। जंहिंजे मामले में विश्वास आहे त असांखे हिन करे जल्दी शादी करणी पई। असांजी शादीअ खे 3 हफ़्ता थिया हुआ। तॾहिं हुन मुंहिंजी तरफ़ ॾिसी चयो, तुंहिंजी छा परेशानी आहे? मुंहिंजो बिल्कुलु नकारात्मक सुख हो, छो त मां जाम दफ़ो चोट खाई हुई। तॾहिं जॾहिं मां परमात्मा जी चाल समझदार थियमि ऐं मुंहिंजो परमात्मा सां तमामु मज़बूत रिश्तो ठहियो। हिकु सुबुह जो मां उथी करे वेठी हुअमि, पंहिंजे बाथरूम जे आईने में वञी करे ॾिठो, मेकअप कंदे ऐं वार ठाहींदे, ऐं मूंखे पंहिंजे आसे पासे महसूसु थियो जीअं मूंखे हमेशह थींदी आहे, मां पूरी तरह सां नथी ॼाणा उहो छा हो, पर मां ज़िंदगी भर उहो अभ्यास महसूसु कयो आहे ऐं हिकु दबाव वांगुरु हो। उहो बुराई जो अहसासु हो, डपु हो। ऐं ख़बर अथव हिन खां पोइ छा थियण वारो हो? उन ॾे छा तव्हां सां एतिरियूं प्रॉब्लम थियूं आहिनि जेसिताईं तव्हांखे ॾकणु लॻे ऐं तव्हांखे उन सां वधीक प्रॉब्लम थी हुजे, ऐं इन करे तव्हां बिल्कुलु न चाहींदा हुजो धीअ जो सामनो करणु, रस्तो कढणु या फ़ोन खणणु, छो त तव्हां ॾको था। इहा हिकु ॿी प्रॉब्लम थींदी। ऐं पोइ मुंहिंजी ज़िंदगीअ में इहो अनुभव थियो हो ऐं मां सॼो जीवन हिन सां निपटण में गुज़ारे छॾियो हो। मां बि नथी मञा त इहो बाइबल में वचन आहे, पर जॾहिं मां परमात्मा खां पुछियो इहो कहिड़ो अहसासु आहे, मां पंहिंजी आत्मा खां ॿुधो संकट जो पूरो ज्ञान। ऐं पोइ परमात्मा जी इच्छा अनुसार मूंखे नीति वचन में मिलियो, दुनिया जा 15 मां 15 दुनिया जा सभु ॾींहं दुख भरियल हूंदा आहिनि। ऐं उहे ॻाल्हियूं मूंखे संकट जो पूरो ज्ञान हूंदो हो, पर जंहिंजो मन ख़ुशि न हुजे उनखे प्रभु चयो, मां तोखे ॾेखारियां थो तमामु बुराई ॻाल्हियूं आहिनि, तव्हांखे छॾिणी पवंदियूं आहिनि पंहिंजे जीवन में। ऐं उहो असांखे अहसासु कराईंदो आहे त असांखे छा ॻाल्हियूं करणु खपे, जंहिंजे बारे में सोचणु खपे। ऐं उहे अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे साम्हूं ईंदियूं आहिनि जेसिताईं असां चाहियूं था। ऐं तव्हांखे उहो ॾिसणो आहे छा तव्हां करे रहिया आहियो, हुते तव्हां महसूसु करे रहिया आहियो असल में कुझु न आहे, कुझु उपेक्षा था कयो। मां तमामु बुराई ॻाल्हियूं ॾिठियूं आहिनि त मां तव्हांखे ॿुधायां थी की ईअं कीअं उमेद करे रखंदा आहियो। ऐं मां सोचे रही हुयमि की कुझु बुरो थियण वारो आहे, ऐं पोइ हक़ीक़त में तमामु बुरी ॻाल्हियूं
ऐं बुरो थियो जी उमेद कई। तमामु घणी ॻाल्हियूं मूंसां गॾु थी, कुझु बुरो थियण जी उमेद न करे रही हुअसि, ऐं पोइ देव जंहिं राति मुंहिंजे साम्हूं शादी जो प्रस्ताव रखियो, उन्हनि खे मूंसां कुझु विषय ते ॻाल्हाइणो आहे। मां हुनखे चयो मूंखे तोसां रिश्तो न रखिणो आहे, छो त मां हमेशह उमेद कंदी हुयमि बुराईअ जी। शैतान चाहींदो त असां बिल्कुलु ईअं ई कयूं उहो जेको चाहे थो। असां कुझु बुरे जी उमेद कयूं ऐं डपूं, छाकाणि त हुनखे विश्वास आहे त असां ॾकिजी वेंदासीं। प्रभु असांजो कुझु स्वीकार करण लाइ विश्वास जी ज़रूरत थींदी आहे। असल में शैतान जी असांजे जीवन में हिकु बुरी योजना ठाहींदो आहे। दरवाज़ो खोलींदा आहियूं बुरी ॻाल्हियुनि द्वारा। असां भलाई वारी ॻाल्हियुनि द्वारा परमात्मा लाइ दरवाज़ा खोलींदा आहियूं। कल्ह मां तव्हां सां ॻाल्हायां पई परमात्मा जो इंतज़ारु करण जे बारे में, ऐं परमात्मा जे उन वचननि जे बारे में जिते असांखे इंतज़ारु करिणो आहे प्रभु लाइ। मुंहिंजे ख़्याल मूजिबि असां इन अखर जो ग़लति माना था सम्झूं। असां सोचींदा आहियूं असांखे निष्क्रिय रहणो आहे, ॿियो कुझु न। तव्हां छा करे रहिया आहियो? प्रभु जो इंतज़ारु करे रहिया आहियो। असल में तव्हांजे ज़िंदगीअ जो सभ खां वधीक आध्यात्मिक वक़्तु हूंदो आहे, सभ खां वधीक सक्रिय वक़्तु तव्हांजे जीवन जो। छा तव्हां अगरि इंतज़ारु कंदा जो अध्ययन कंदा इब्राहिम में या यूनाइन में, तव्हांखे इहो ख़बर पवंदी त मतिलबु उमेद करणु, इंतज़ारु करणु ऐं तव्हांखे फैलाइणु, खुले दिलि सां परमात्मा जी सॼी भलाई करणु, पंहिंजे जीवन में अचण जी लालच न करणु। अगरि तव्हां इहो सोचियो था तव्हांखे इहो जाम ग़लति आहे। अगरि कोई तव्हांखे चए थो असां सां कुझु सुठो ऐं भलो थियणो आहे, लालच करणी आहे, आशा करणी आहे, ॾिसणो आहे, वधाइणो आहे परमात्मा जे भलाईअ जी पंहिंजे जीवन में, उहो असांजे जीवन में कमु करे रहियो आहे। मां चाहियां थी तव्हां सभु चओ असां सां कुझु सुठो थियण वारो आहे। हिकु ॿी ॻाल्हि मां चाहियां थी जेकी तव्हां चवण जी आदत विझी छॾियो, प्रभु हिन वक़्तु मुंहिंजे ज़िंदगीअ में कमु करे रहियो आहे। छो त सच इहो आहे जॾहिं असांखे हासिलत मिलंदी आहे उहा हुनजो नतीजो हूंदो आहे जेको परमात्मा चाहे थो असांखे खपे। हिन करे असांखे ॾिसणु ऐं अचणु महसूसु थियण वारो मतिलबु न आहे त प्रभु कुझु कमु नथो करे। उहो हमेशह असांजे जीवन में कमु कंदो आहे जॾहिं असांखे प्रार्थना ऐं विश्वास कंदा आहियूं। असांखे आध्यात्मिक रूप सां सिखणो आहे, परमात्मा जो इंतज़ारु करिणो आहे, उनखे ॾिसणो आहे। अचो ॾिसूं कुझु अहिड़ी दास्तानूं जेको लिखियलु आहे 62:1 में। प्रभुअ जे साम्हूं पंहिंजी आत्मा खे आणे रखो, उन जे लाइ उहो सभु ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं। तव्हां कंहिंजो इंतज़ारु था कयो? सरकार जो, दोस्तनि जो? परमात्मा तव्हांखे इन करे ठाहियो आहे तव्हां निर्भर रहो कुझु माण्हुनि जे झुंड ऐं कुझु शयुनि ते, पर चाहे तो उहो हमेशह निर्भर रहे। तव्हां उहो चाहे थो त तव्हां पाण खे कुझु करणु ॾियो, महिनत कयो ऐं महान ठहो, ऐं जंहिंजी कल्पना तव्हां नथा करे सघो उहो हमेशह तव्हांखे ॾेखारे थो, छाकाणि त उहो तव्हांखे निर्भर करणु थो चाहे। आत्मा निर्भर जिन वटि जाम कुझु हुजे उन्हनि खे मदद जी ज़रूरत न आहे। आत्मा निर्भर जंहिं वटि जाम कुझु हुजे उनखे मदद जी ज़रूरत न आहे, ऐं तव्हां जूं ज़रूरतूं परखियूं वेंदियूं आहिनि, तव्हांखे घुरायो वेंदो आहे ऐं तव्हांखे ॿुधायो वेंदो आहे। आमीन। वचन 62:6 में, हे मुंहिंजा मन, प्रभु जे साम्हूं चुपचाप रहो, छो त मुंहिंजी उमेद उन सां ई आहे। कुझु बि बुरो थियण ते मुंहिंजो मतिलबु इहो न आहे कि मुंहिंजी उमेद शैतान सां आहिनि। जॾहिं असां कुझु सुठो थियण जी उमेद कंदा आहियूं तॾहिं असांजी उमेदूं
परमात्मा सां गॾु जुड़ी वेंदियूं आहिनि, छो त प्रभु भलो कंदो आहे। उहो चाहींदो आहे त सभु सुठो थिए। उहो हमेशह ख़ुशि कंदो आहे, सभिनीनि जो सुठो कंदो आहे। चओ, असां अॼु मूंसां सुठो थियण वारो आहे। इहो पॉसिबल आहे त कोई पुछंदो त हा मञा थो मां इहे ॾींहं गुज़री वेंदा, पर ईअं न आहे। तव्हांखे अहिड़ो कुझु करिणो आहे ऐं जंहिंजे करे हर ॻाल्हि तव्हां नकारात्मक करे ॾिसंदा आहियो। इन करे तव्हांखे इहा ॻाल्हि यादि रखणी आहे, तव्हांखे चवणु खपे ऐं मुंहिंजा दुख सभु हली वेंदा, ऐं सुबुह जो उथी करे इहो चओ ऐं ॿिए ॾींहं ते ॾिसो त तव्हां खां सभु सुठो थियण वारो हूंदो ऐं सभु सुठो थी रहंदो तव्हां सां गॾु उन ॾींहं ते। छाकाणि त तव्हां इहा कल्पना कई हुई कि तव्हांखे सभु सुठो थियणु खपे ऐं प्रभु तव्हांजे लाइ उहो सभु सुठो करे थो। उहो हमेशह उहो ई कंदो आहे जेको असांजी रोशनी विझी सघे, असांजा सभु अंधेरा दूरि थी वञनि। ऐं उहो हमेशह चाहे थो कि असां हमेशह कोशिशि कयूं ऐं अॻियां वधियूं जेको असांखे करिणो आहे। ऐं 6 में उहो ई मुंहिंजो पत्थर ऐं घरु आहे। उहो मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहे। मां हुतां न वेंदमि अॻियां। मां हुतां न वेंदमि अॻियां। 23 साल पहिरीं मां पहिरियों दफ़ो एंड्रयू मर्के जो किताबु पढ़ियो, द बिलीवर्स सीक्रेट ऑफ वेटिंग ऑन गॉड। हीअ तॾहिं जी ॻाल्हि आहे जॾहिं मां नओं सिखियो त परमात्मा जो इंतज़ारु करिणो आहे। मां परमात्मा जो इंतज़ारु करे रही आहियां। तव्हांजी समस्या जो छा थींदो जॉयस? तव्हां छा करे रहिया आहियो? मां सिर्फ़ु इंतज़ारु कयां थी। मां सच थी ॻाल्हायां, मां बुनियादी रूप ते उन जो मतिलबु न सम्झी वियमि। मां चवां पई इहो छा थी रहियो आहे। न, इहो बिल्कुलु ग़लति आहे। इहो तव्हांजे जीवन खां सभिनि खां वधीक आध्यात्मिक रूप जो वक़्तु आहे, जिते तव्हांखे दिलि खोले करे पंहिंजी ॻाल्हियूं ऐं प्रार्थना जो वक़्तु कढणु खपे ऐं वधीक ख़ुशी वारो वक़्तु उमेद सां करणु खपे पंहिंजे जीवन में, पंहिंजे हर ॾींहं जे पल में। मां उमेद थी कयां मुंहिंजी नुंहं खे 4 हफ़्तनि में ॿारु थियण वारो आहे। उहा इंतज़ारु करे रही आहे, ॿार जो रूम रेडी करे रही आहे। हुन जे 2 सालनि जो पुटु हितां खां हुते रूम में वञे पियो ऐं हुन जा कपिड़ा बि तयारु आहिनि, उन जा लंगोट बि तयारु आहिनि, डायपर्स बि रेडी आहिनि, याने सभु कुझु तयारु आहे। असांखे उन तयारु अवस्था में रहणु घुरिजे जिते असां चऊं मां तयारु आहियां प्रभु, मूंखे विश्वास आहे अॼु असां इहो ॾींहुं ॾिठो आहे, मूंखे उपलब्धि मिलंदी, असांखे अचानक उहो मिलंदो। तव्हांखे अहिड़ी ॻाल्हियूं न करणु खपे, अलाए कॾहिं मूंखे नौकरी मिलंदी। कंहिंखे ख़बर मां पंहिंजो घरु विञाए छॾियो आहे, मां किथे वेंदमि। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो, शैतान खे जाम सुठो लॻंदो आहे जॾहिं असां सहमत न थींदा आहियूं हुन सां। मां ॿुधायो न, मुंहिंजी पुठीअ ते चोट लॻी हुई 2 महीना पहिरीं, मतिलबु 18 फरवरीअ ते। हाणे 1 हफ़्तो थियो मुंहिंजी पुठी सूर थींदी आहे, जाम सूर थींदो आहे हर रोज़ु। ऐं मां इलाही अलॻि अलॻि उपचार कराया, MRI ऐं बॉन स्कैन वग़ैरह, जाम शयूं। मूंखे 20 साल थी विया ब्रेस्ट कैंसर थियो हो, ऐं तॾहिं मां अॼु ताईं मूंखे समस्या न हुई। जॾहिं मूंखे ख़बर पई सूर पियो, ऐं जंहिं महिल बि मूंखे सूर थींदो आहे, पॉसिबल थींदो आहे कि मां एक्सरे कढायां ऐं इहो कयां उहो कयां, जंहिंखां तव्हांखे संभावना मिले ऐं ख़बर अथव तव्हां इहा कंदा आहियो त तव्हांखे बीमारी जी ॼाण पए ऐं ख़बर हुजे, ऐं पोइ बीमारी जी ख़बर पए। ऐं पोइ मां वरी बोन स्कैन करायो, उन्हनि चयो ॾिसो त तव्हांखे कैंसर वग़ैरह कुझु न आहे। उन खां पोइ डॉक्टर चयो पर तव्हांजे कननि कुल्हनि में गोॾनि ते उहा शइ आहे जेकी घड़ी घड़ी घुमे थी तुंहिंजे गोॾनि में ऐं ख़बर अथव, ऐं तव्हां चवंदा मां हिन जे करे पंधु नथी करे सघां। ईअं त मुंहिंजे कंधनि में सूरु न पवंदो आहे, मुंहिंजे गोॾनि में सूरु न थींदो आहे, मुंहिंजी पुठीअ में सूरु न थींदो आहे। हिन करे मां हिकु ॿिए डॉक्टर खे ॾेखारियो, पुछियो जेको मुंहिंजे दोस्त आहे इन जो छा मतिलबु हूंदो आहे। उन चयो हाणे तूं ॿुढी थी वई आहे मां ॿुधायां थी, अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधी करे असां छा ॻाल्हियूं कंदा आहियूं इहो ॿुधी मां चई थी सघां। ख़बर अथव मूंसां गॾु अहिड़ी शायदि ख़बर न आहे तव्हांखे बीमारियूं हुजनि ऐं तव्हांखे ख़बर न पए त तव्हां कहिड़ी बीमारीअ मां, ऐं पोइ अचानक तव्हांखे रिपोर्ट मिले तव्हांखे हिकु बीमारी थी वई आहे ऐं मूंखे समस्या आहे त तव्हां छा फ़ैसिलो कयो। मूंखे ख़बर थियणु खपे कि तव्हां छा त्याग कयो, उन रोग खे हटाए छॾियो। मूं वटि कुझु ॻाल्हि न आहे,
मां मसीह में सभु कुझु ठीकु करे सघंदो आहियां। मुंहिंजो पुनर्जन्म थियो। मां दवा न करे रही हुयमि, मां रोज़ प्रभुअ जो इंतज़ारु करे रही हुयमि ऐं तव्हां ॾिसो मां किथे आहियां अॼु। ऐं मां हली चली सघंदसि, इहो तव्हांखे ॾिसणो आहे, चाहे पहिरनि वारी गाॾी ते मां वेही करे अचां। ॾिसो मां पके इरादे वारे माण्हुनि मां हिकु आहियां ऐं मां ॼाणां थी अहिड़ो कुझु न आहे जेको तव्हां हासिल नथा करे सघो अगरि प्रभु असांजे आसे पासे आहे त। ऐं तव्हांखे शक्ति जी कमी न आहे। तव्हां निराश थी करे न ॿुधो उन तरह जी बकवास में। मूंखे ख़बर आहे उहो कारण आसान न हूंदो आहे। जॾहिं असांखे तमामु समस्या थींदियूं आहिनि जाम वक़्त ताईं, जाम लंबे वक़्त लाइ असां सवला हूंदा आहियूं, हिमत छॾे ॾींदा आहियूं, पर हिमत छॾण सां असांजी पवित्र आत्मा समर्थक अभिषेक न करे सघंदी आहे। ख़ैर, जॾहिं मां पढ़ी रही हुयमि बिलीवर्स सीक्रेट ऑफ वेटिंग ऑन गॉड, उहो मुंहिंजे लाइ तमामु विस्मकारी हुयो, छो त मां इन मां सिखियो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त इन जो निराश न थियो। अक्टूबर 1988 ऐं चयो त परमात्मा जो इंतज़ारु कजो। परमात्मा जो इंतज़ारु करण जो मतिलबु आहे त असां उन जी स्तुति करे रहिया आहियूं ऐं सभिनी खां पहिरीं दिलि में उहो इंतज़ारु करे रहिया आहियूं, प्यार सां, उहो उमेद सां उन जो इंतज़ारु करे रहिया आहियूं जेको परमात्मा असांखे विश्वास ॾियारे थो इन रूप में कुझु सुठो थियण वारो आहे। अॼु हिते वेंदमि, मां हुते कृपा थींदी। अॼु मुंहिंजो फ़ोन वॼंदो ऐं शुभ समाचार मिलंदो। अॼु मुंहिंजो ॾींहुं आहे। आमीन। अॼु मां हुन खां वधीक सुठो अनुभव कंदमि जीअं कल्ह कयो। अॼु मूं में परमात्मा जी स्थान करण जी शक्ति कमु करे रही आहे। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो, तव्हांखे जीअण जी जीअं ज़रूरत न आहे। दुखी ऐं उदास तव्हांखे पाण खे ख़ुशि रखणो आहे। जॾहिं बि तव्हां तयारु थी वेंदव प्रभु खे अपनाइण लाइ, तव्हांखे इहो मिलंदो सभु। ऐं मूंखे इहो जाम पसंदि आहे त असां एंड्रयू मर्के पंहिंजे किताब में लिखी आहे। उन्हनि चयो आहे त असांखे पवित्र आशा मिलंदी। इहा जाम सुठी ॻाल्हि आहे, पवित्र आशा मिलंदी। ऐं हुन उमेद करे रहियो आहे त उन वटि वञी करे इहो जेको मूंसां गॾु थियो पंहिंजे वचन में उन उमेद ठाही आहे ऐं परमात्मा खे चयो आहे त सुठो लॻंदो आहे। मां हुन जी उमेद थी कयां। लेमेंटेशन 3:25 में परमात्मा खे उहो सुठो लॻंदो आहे, उन लाइ यूहन्ना सुठो आहे। तव्हां इहो ॾिठो। अचो ॾिसूं, इहो उन लाइ यहोवा सुठो आहे जेके यहोवा जे ॿार जोड़ींदा आहिनि उन लाइ ऐं उन वटि वेंदा आहिनि, उन जे बारे में उन खां जांच पड़ताल कंदा आहिनि ऐं उन जे वचन दिलि में अधिकार द्वारा ज़रूरत जे करे घुरंदा आहिनि। तव्हांखे परमात्मा वटि वञिणो आहे, उहो सभु मिलंदो जेको खपे। चाहे तव्हांजी ज़िंदगीअ में इन वक़्तु परिस्थितियूं केतिरियूं बि अस्थिर हुजनि, मां ॿुधाइणु चाहियां थी प्रभु चट्टान आहे। उहो हिते तव्हां लाइ आहे। उहो तव्हांजो स्त्रोत्र आहे। प्रभु ते विश्वास कयो ऐं पंहिंजी सभी ज़रूरतूं पूरी कयो जेको तव्हां सां आहे ऐं तव्हां कोशिशि करे रहिया आहियो ऐं तव्हांखे आशीष मिलंदी ऐं हिफ़ाज़त थींदी। ख़बर अथव, असां चाहियूं था त तव्हांखे तमामु ज़रूरी हुजे। हिकु ॿी ॻाल्हि जेकी तमामु ज़रूरी आहे, इहा तव्हां ॿियनि माण्हुनि जी मदद कयो। अॼु मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थी असांजी हिसेदारी जी ॻाल्हि। वेझाईअ में असांजी सभागी शॉन वॉल असां सां भारत हली हुई ऐं हुन पाण ॾिठो हुन जे ॾियण सां कीअं ज़िंदगियूं बदिलजी वियूं ऐं बदिले में हुनखे आसीस मिली रही आहे। इहो ॿुधो हिसेदारीअ जे बारे में हुनजो छा चवणु आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।